असिस्टेंट कमिश्नर दौड़ ऐं तालका हेल्थ ऑफिसर पारां अताई डॉक्टरनि ऐं मेडिकल स्टोरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू करे छॾियो। दौड़ शहर में अवामी शिकायतुनि खां पोइ इंतिज़ामिया जी कार्रवाई शुरू करे छॾी। उन सिलसिले में अॼु असिस्टेंट कमिश्नर दौड़ सैयद जहांगीर अली शाह, तालका हेल्थ ऑफिसर डॉक्टर उमर जमाली शहर में कार्रवाई कंदे बांदी रोड ते क़ाइम सारिम क्लिनिक, लाशारी मेडिकल स्टोर ते छापा हणी स्टोर सील करे छॾिया, जॾहिं त अताई डॉक्टरनि खां ॾंड पिणु वसूल कया विया। टीम जो ॿुधी मुख़्तलिफ़ अताई डॉक्टर पंहिंजा क्लिनिकूं छॾे करे भॼण में कामयाब थी विया। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर सैयद जहांगीर अली शाह ऐं डॉक्टर उमर जमाली सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां लास्ट टाइम जेके क्लिनिक सील कयूं या जिन खे फाइन कयो या जिन खे असां वार्निंग ॾिनी, उहे असां हींअर दौड़ शहर जूं वरी ॿीहर चेक कयूं आहिनि। उन मां 2 क्लिनिक्स त जेके आहिनि बिल्कुलु बंदि थी चुकियूं आहिनि, उन्हनि हाणे उन क्लिनिक जॻह ते ॿिया शॉप्स खुली विया आहिनि। बाक़ी हिकिड़ी क्लिनिक्स हुई जेका लास्ट टाइम असां चेक कई, जंहिंमें उन एलियोपैथी जी प्रैक्टिस कई पे, पर हींअर मां डॉक्टर साहब ॾिसी आयो त उन बिल्कुलु होम्योपैथिक वारो ई कमु करे रहिया आहिनि। अॼोकी असां हिन एंटी ऑपरेशन में असां 3 क्लिनिक्स सील कया आहिनि। हिकिड़े मैटरनिटी होम खे असां वार्निंग ॾिनी आहे ऐं उनखे फाइन बि इम्पोज़ कयो आहे 5000। 3 क्लिनिक्स जेके सील कयूं जेके अताइन जूं हुयूं, ऐं हिकु मैटरनिटी होम जंहिंमें CMW कमु कंदी आहे, प्रैक्टिस कंदी आहे। उन में उहा एक्चुअली अल्ट्रासाउंड मशीन इस्तेमालु पई करे, जॾहिं त अल्ट्रासाउनोलॉजी जी हुन वटि का डिग्री कोन्हे, त हू कहिड़े तरीक़े सां परफॉर्म करे सघे थी, हुनखे कहिड़ी ख़बर पवंदी। त लिहाज़ा इहो बि हिकिड़ो फ्रॉड आहे अवाम सां। त असां उनखे छो जो हुन वटि सर्टिफिकेट हुयो, हू ANC PNC ऐं नॉर्मल डिलीवरीज़ कराए सघे थी, इन हवाले सां असां हुनखे सील त न कयो आहे, लेकिन अल्ट्रासाउंड जे हवाले सां असां हुनखे फाइन कयो आहे। कैमरामैन इमरान अली सां गॾु मंज़ूर अली बिरोई, सिंध टीवी न्यूज़ दौड़।